अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पमर शामिल करूं था नाज़रीन। ठठे की तारीख़ में पहिरियों भेरो प्रेस क्लब ठठो पारा मखदूम मोइन ठठवी डिजिटल लाइब्रेरी जो इफ्तिताह कयो वियो। सिंध ऑनलाइन टीवी के ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद तकरीब में नाले वारे अदीब और डीजे कॉलेज सिंध डॉक्टर मोहम्मद अली मांझी, पीपी ज़िले ठठे के सदर सादिक अली मेमण, MPA अली हसन ज़रदारी, MPA रियाज़ शाह शिराज़ी, प्रेस क्लब ठठो के सदर इकबाल जाखरो और बिन शिरकत कई। उन जे तो ठठो माज़ी में गादी जो हंध बंदरगाह और सॼी दुनिया के वण वापार जो मरकज़ रहो है। मखदूम मोइन ठठवी वडे पाए जो बुजुर्ग, इल्म जो जाणू आलम हो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के वेझो रहो। लतीफ़ साईं पहिरियों यकतारो भी ठठे में ठारायो। मखदूम मोइन के वफ़ात खां पोइ लतीफ़ सरकार भिट ते हलियो वियो। लाइब्रेरियूं जिते भी कायम थियन थियूं उते इल्म की राह हमवार थिए थी। ये लाइब्रेरी कायम करण तारीख़ साज़ और वक्ताई तो कदम है। लाइब्रेरियूं इंसान में शऊर समझ फराम करे थी। नौजवानन के किताब तरफ वधण घुर्जे। उन चयो तो मखदूम मोइन लाइब्रेरी जो क़याम अमल में आणण ठठे जे नौजवानन लाइ वक्ताई तो कदम है। इन लाइब्रेरी के वधीक बेहतर बनाइण लाइ कोशिशूं वरतियूं वेंदियूं। उन्होंने चयो तो तारीख़ी लाइब्रेरी जो क़याम ख़ुशी की ॻाल्हि आहे। सिंधवासियुनि जे ख्वाबनि जी तकमील। हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सोमरा वॉलपेपर, PVC पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे। त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां, जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333 707 886। वधीक ख़बरूं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।